बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सामे नाज़रीन जो जेको मुल्की लेवल ते हिकिड़ो इलेक्शन कमीशन वॾो हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे जंहिंमें साबिक़ वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब खे नाअहल करार ॾिनो वियो आहे। उन जे रद्द अमल में पूरे पाकिस्तान में एहतिजाज, जुलूस, जलसा ऐं शाहराऊं बंदि थी वियूं आहिनि। दोस्तनि खां राय वठंदासीं त तव्हां इन फ़ैसिले खे कीअं था ॾिसो ऐं कीअं था सम्झो। छा इहो जेको फ़ैसिलो आहे सिंध जी अवाम जे हक़ में आहे, पाकिस्तान जी अवाम जे हक़ में आहे, या जेको हिन जो रद्द अमल ईंदो आहे उहो कीअं हूंदो। अॼु ॾिसो तव्हां त इस्लामाबाद बंदि पई आहे ऐं सिंध पंजाब बॉर्डर बंदि पियो आहे। कराची जा जेका वॾा वॾा शाहरा आहिनि तक़रीबन बंदि पिया आहिनि। सखर मिलिट्री रोड बंदि आहे, हुते एहतिजाज जारी आहे। ग़ालिबन मां सम्झां थो त ज़िले घोटकी जा जेके PTI जा कारकुन आहिनि या वर्कर हज़रात आहिनि, थोरी देरि में 5 बजे शायदि उन्हनि बि कॉल ॾिनी आहे। इतला इहे आहिनि त उन्हनि बि वॾी कॉल ॾिनी आहे। उबाड़ो, ॾहकी, घोटकी, आसू गैस, इस्लामाबाद पुलिस, फैज़ाबाद करीब जेको आहे सो आसू गैस शेलिंग जारी आहे। अॼु जेको इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो आहे उन फ़ैसिले जी रूह सां इमरान ख़ान साहब खे नाअहल करार ॾिनो आहे, पर उनजी जेकी वकिला टीम आहे उहा चए थी त इहो चंद घंटनि जो फ़ैसिलो आहे जेको कालदम करार थी वेंदो। जेकॾहिं मुल्की लेवल ते हिन फ़ैसिले खे ॾिठो वञे त जेको रद्द अमल आयो आहे, अवामी रद्द अमल जेको आहे तमामु सख़्तु आयो आहे, तमामु वॾो सख़्तु रद्द अमल आयो आहे। इन रद्द अमल जो जेको नतीजा हूंदा उहे भयानक हूंदा, तमामु ख़तरनाक हूंदा। पर असां आवाम खे अपील था कयूं त तहमुल जो मुज़ाहिरो कनि, बुरदबारी जो मुज़ाहिरो कनि। हीउ हिकिड़ो कानूनी मसइलो आहे। PTM वारनि खे हमेशह मिठाई बदहज़मो कयो आहे। अब्दुल शुकुर जातिद साहिबु चए थो अलाए कॾहिं मिठाई खाधी। हा, मौलवी साहब घणियूं न उहे 12 बजे ताईं आहिनि, पोइ सभु कुझु ख़तमु। अच्छा, हाणे ही ॾिसो त अॼु पूरो पाकिस्तान एहतिजाज, सरापा एहतिजाज आहे न। असांजे दोस्तनि खे अॼु त आज़ान मिलनि पई, थोरो पाण आज़ान थी वञे, पाण लाइव हलूं था प्रोग्राम में। ॾिसो त ही जेको इमरान ख़ान साहब जे जेको नाअहली आहे, अवाम इहो थी चाहे त इमरान ख़ान न बल्कि अवाम खे नाअहल करार ॾिनो वियो आहे। माण्हू जो जेको रद्द अमल अचे पियो उहो चवनि था त इमरान ख़ान न, इमरान ख़ान त अवाम जी ज़ुबान आहे न, हू त आवाज़ आहे। माना अवाम चए थी त इमरान ख़ान न बल्कि पाकिस्तान जे अवाम खे नाअहल करार ॾिनो वियो आहे। ऐं इन जो रद्द अमल जेको हूंदो उहो तव्हां पाण ॾिठो त केॾो ख़तरनाक आयो आहे। हीअ त पहिरियों रद्द अमल आहे, रोडनि ते आया आहिनि कारकुन, टायर साड़नि पिया, एहतिजाज कनि पिया, प्ले कार्ड आहिनि। थी सघे थो अॻिते इन जो रद्द अमल अञा सख़्तु अचे। सिकंदर अली चन्ना साहब चए थो त साईं इहो बूटनि जो कमाल आहे। तव्हां ॾिसो त इन रद्द अमल सां असां सम्झूं था त इहो जेको रद्द अमल आहे इहो अवाम जा जज़्बात आहिनि, अवाम जा एहसासात आहिनि, अवाम जी हक़ीक़ी तर्जुमानी करण वारनि माण्हुनि जे लाइ इहो एहतिजाज थियो आहे। अच्छा, इरशाद अली एडवोकेट साहब चए थो त इहो ब्लैक डे मल्हायो वञे, अॼु कारो ॾींहुं मल्हायो, अॼु जेको आहे सो कारो ॾींहुं मल्हायो वञे।
चए थो त हिकिड़ो दोस्त लिखियो आहे, ज़बरदस्त ॻाल्हि लिखी आहे, चए थो त 2 महीना पाणी जे घटनि में ॿुॾा पए पोइ बि चवंदा इमरान ख़ान चोर आहे। उहे चवंदा जेके ॿुॾा पिया गंदे पाणी में ॿुॾनि पिया। बहुत अफ़सोस, ख़ला मख़लूक जो कमाल आहे। असां जेको आहे सो जेको असां त हिकिड़ो पंहिंजे जेको आहे सो दोस्तनि खे ॿुधायूं पिया एज़ ए न्यूट्रल तौर ते त अवाम जो रद्दमल बिल्कुलु आयो आहे। ईअं कॾहिं बि कंहिं बि सियासी लीडर जे यूसुफ रज़ा गिलानी साहिब खे बि नाल करार ॾिनो वियो पर एॾो रद्दमल कोन आयो। खोड़ वज़ीर आज़म खे सुप्रीम कोर्ट हाई कोर्टनि फ़ैसिला ॾिना नी, पर जेको अॼु रद्दमल आयो आहे, कराची बंदि पई आहे मुकमल, ऐं सिंध पंजाब बॉर्डर बंदि पियो आहे, बिल्कुलु मुकमल बंदि आहे। फैज़ाबाद पिंडी बिल्कुलु बंदि आहे। इस्लामाबाद जूं शाहराऊं सभु बंदि पयूं आहिनि ऐं सिंध पंजाब बॉर्डर बंदि आहे बिल्कुलु। तव्हां ॾिसो त सिंध पंजाब बॉर्डर ते जेके कंटेनर या जेको माल गाॾियूं अचनि वञनि पियूं, का जेको प्राइवेट बंदि। कराची बिल्कुलु बंदि आहे। जेके क्लिफ्टन ही शाहराए क्लिफ्टन, शाहराए फैसल जेका वॾा रोड्स आहिनि उहे बिल्कुलु बंदि पिया आहिनि। ऐं थी सघे थो त जेकॾहिं शाहराए फैसल बंदि थींदो त एयर जहाज़नि जी बि आमद रफ़्त बंदि थींदी न। पुलिस वारो न, इहो हुनखे जो मुल्क में सही ॾिसो त तव्हां ॾिसो। अच्छा, मोहम्मद लाइक़ को वाघो चए थो त कराची खुलियल आहे। अच्छा, हीउ जेको क्लिफ्टन में हले पियो साईं, इहो एतिजाज जो क्लिफ्टन 3 तलवार ते 2 तलवार ते, ऐं हीउ जेको आहे उहो हले त पियो। मां ॾिठो मेरियट होटल जे भरिसां हिते बि एतिजाज हो। तव्हां चओ था बंदि पियो, खुलियल आहे। थी सघे थो हे बि खुलियल हुजे। त अॼु जो जेको हीउ एतिजाज आहे इमरान ख़ान साहिब जो न आहे साईं, हीउ अवाम जो एतिजाज आहे। इमरान ख़ान खे नाल करण जो मतिलबु इहो न आहे त इमरान ख़ान खे नाल कयो आहे, पर इमरान ख़ान खे जेके लखे वोट मिलिया आहिनि उन वोटनि खे नाल कराइणो वियो आहे। हक़ीक़त इहा आहे त जेकी लखे वोट मिलिया आहिनि इमरान ख़ान खे, उन्हनि वोटनि खे नाल कराइणो वियो आहे। असां चाहियूं था, आवाम चाहे थी त जल्दी इलेक्शन जो ऐलान थिए, जल्द खां जल्द इलेक्शन जो ऐलान कयो वञे। अवाम इन इंतज़ार में आहे त इलेक्शन कराए वञे, पर इलेक्शन थिए कोन पई। को दोस्त इस्लामाबाद जो मूंसां जेकॾहिं एड हुजे या को कराची जो त उनखे आउं लाइव वठंदुसि। इकबाल जान, आप अगर लाइव लेना चाहें तो आप आ सकते हैं, तो मैं आपसे लाइव ले सकता हूँ, कोई मसला नहीं, मैं आपसे लाइव ले सकता हूँ। अगर आप लाइव आना चाहें तो मैं आपको एड करके आवाम वोट जी। हीउ जेको रद्दमल आहे इहो तव्हां पाण ॾिसो था त हीउ रद्दमल जेको आहे को इमरान ख़ान पहले कहते थे इलेक्शन कमीशन गैर जानबदार है, सरखुरू होगा। अदा मां कराची मां आहियां। अदा मोहम्मद लाइक़ साहब, अगर तव्हां लाइव अचो त पोइ मूंखे ॾेखारियो कराची, मां तव्हांखे लाइव वठां, तव्हांखे लाइव वठूं, तव्हां ॾेखारियो कराची में। ही तव्हां ॾिसो, दुनिया का अनोखा फैसला, ना को इलेक्शन कमीशन जो फैसलो नामंज़ूर आहे। अच्छा, तव्हां लिखियो आहे। अच्छा, उबैदुल्लाह कलाजी साहब ॾिसे पियो पाण खे। मोहतरम वकील अहमद साहब ॾिसे पियो, असांजो प्यारो पिरी दोस्त, सोशल वर्कर सां गॾु हिकिड़ो सुठो समाजी माण्हू बि आहे ऐं वैक्सीनेटर, भलो वैक्सीनेटर आहे। सऊदी अरब खां दोस्त हिकिड़ो ॾिसे पियो, सऊदी अरब हाफ़िज़ हारून साहब। साईं तव्हां ॿुधायो त तव्हां खे पीडीएम ज़िंदाबाद। अज़ीला घोटो साहब चए थो पीडीएम ज़िंदाबाद। वरी बाल इंसाफ बाबू खान चाचर, सो बि रिटायर थी वियो।
साईं असां बि अव्हांखे ॾिसूं पिया इमरान अमन हैदरानी साईं महिरबानी तव्हांजी सर तव्हां ॾिसो पिया पर इहो अॼु जेको रद्द अमल आयो आहे मां सम्झां थो त अहिड़ो रद्द अमल कॾहिं न आयो सख़्तु रद्द अमल आयो न यानी यकदमि शाहराऊं बंदि करणु यकदमि माण्हुनि जो हुजूम थियणु साईं आबाद सलीम छा थींदो बिल्कुलु जो अलाह भलो कंदो पर इलेक्शन जो ऐलान कराइनि असां चऊं था त इलेक्शन जो ऐलान थिए जल्द खां जल्द मुंहिंजो मैसेज पढ़ो त हाफ़िज़ उबैदुल्ला जा अथसि पहिरियां थियण ॻाल्हि न आहे इलेक्शन कमीशन न आहे उहो ई त अथमि इंसाफ़ खपे इंसाफ़ असांजो एतमाद सिर्फ़ु कप्तान ते आहे बाबू खान ते अली बाबर मारी जिस मुल्क में मरियम जैसी सच्ची ईमानदार वहाँ इमरान खान जैसे ईमान को कोई जगह नहीं जल्द इलेक्शन थी वञे इलेक्शन में जूते की नोक पर रखते हैं गालिब अली बलोच साहब चए थो नहीं मुंहिंजो असांजो अब्दुल माजिद साहब ॾिसी पियो रस्ता बंदि आहिनि साईं आज़ाद साहब चयो ममता साहब बिल्कुलु तार हाणे जेतिरो जल्दी थी सघे इलेक्शन जो ऐलान कयो बिल्कुलु साईं डीपी वारा मुल्क तबाह करे साईं मौलाना ज़िंदाबाद मौलाना राशिद मंसूर ज़िंदाबाद सॼो मुल्क बंदि थी वियो आहे अॼु दोस्तनि खां असां पुछण था चाहियूं त अॼु जेको रद्द अमल आयो आहे ऐं दोस्तनि चवणु चाहियूं था त जेको अॼु अवामी रद्द अमल आहे न इहो अवामी रद्द अमल ॾाढो ख़तरनाक हूंदो आहे बग़ैर कॉल जे शॉर्ट कॉल ते सिंध पंजाब बॉर्डर बंदि थी वियो यकदमि शहर बंदि थी विया प्यारो पाकिस्तान इमरान खान ज़िंदाबाद अॼु वॾो रद्द अमल वकील हेल्थ जे मुलाज़िम जे 17,000 रुपया अलाउंस कयो हेल्थ असां पुरज़ोर अपील था कयूं सूबाई मिनिस्टर अज़रा पेचियो साहिबा खे ऐं सूबाई सेक्रेटरी सिहत खे ऐं वज़ीर ख़ज़ाना खे वज़ीर आला खे त सिंध जा जेके वैक्सीनेटर या डिस्पेंसर या पोलियो वर्कर या LHV या हेल्थ वर्कर जेकी बि सिहत खाते में कमु करे रहिया आहिनि सभिनी जा रसकलाऊं 17,000 रुपया फिलफोर मंज़ूर कई वञे जेकी मुलाज़िमनि में बेचैनी इज़्तिराब इश्तहाल ऐं गम गुस्सो ॾुखो आहे जल्दी ख़तमु कयो वञे हीअ असांजा मुलाज़िम सिहत खाते जा लुंटियूं नांग लताड़े न्याणियूं असांजूं नांग लताड़े ॿोॾि सैलाब में वञी घर घर पोलियो पियारी ॾियनि घर घर वञी करे असांखे असांजे बचड़नि खे असांजे बचड़नि खे सिहत पहुचाईंदा आहिनि मां हिन LHV खे उन डिस्पेंसर खे उन वैक्सीनेटर खे दोस्तनि खे सल्यूट थो कयां जेके असांजे बचड़नि खे घर इंजेक्शन हणी वेंदा आहिनि ऐं असांजे प्रिवेंशन इंजेक्शन सल्यूट तव्हांखे लेकिन मां गवर्नमेंट ऑफ सिंध खे थो चवां त इहे असांजे मुल्क जा असली हीरो आहिनि जेके कुतनि नांगनि वॾेरनि जी झड़पनि खां अची असांजे घर पहुचाईंदा आहिनि जो रिस्क तमामु थोरो आहे फिलफोर मंज़ूर कयो आज़ानूं मिलनि पियूं दोस्तो सामीन अॼु वरी थोरी देरि खां पोइ लाइव अचूं था तव्हां सभिनि सां मिलूं था जय पाकिस्तान जय